सूरतुन में तवा इया पाण ते पढ़ी शुकारे सुमंदो तवा अल्लाह जे हिफाजत ज़मानत में अची समझो था वरी जेकर यो नथो मानू पढ़े न तो शैतान इंदो आ उन जे कंध का जे टे मंत्र पढ़ंदो आ हर गंढ ते यो पीणो रखंदो आ उरकुत उरकुत लैलन तवीला सुम सुम रात डिघी आ यो मंत्र पढ़ी जडींदो आ हाने मानू उथंदो न उथंदो त नमाज जो टाइम थियो आ फजर थियो आ उथी नमाज पढ़ा तो आवाज ईंदो उरकुत उरकुत लैलन तवीला सुम सुम जा रात डिघी भली न थी वजन अञा रात डिघी आ सुतो पियो समझो था तो यो शैतान मंत्र पढ़ंदो आ मदीने वाले साईं फरमाए तो जेकर मानू उथी पए तो एकड़ो मंत्र टुटी पवंदो आ ब मंत्र अञा बाहे वरी जॾहिं महिल वुज़ू कंदो आ तो जो ॿियो मंत्र टुटी पवंदो आ पर अञा भी हिकिड़ो आहे ओ जॾहिं महिल ते मुसले ते बि चवंदो अल्लाहु अकबर हाणे उनजा टई मंत्र टुटी वेंदा समझो था तो यो बंदा एड़ा कम करे तो ये मंत्र भी पढ़े तो तेजे करे एकड़ो साईं जन वट वठी आयो ते खानपुर में हूंदा बुरो ही हुंदो ज़ात जो हिया नौजवान सोनो हसीन जवान होजे ये वठी करे इल्ले इल्ले ते इल्ले इल्ले ते इल्ले इल्ले बुरो की वे चबा छड मुके बुरो ही न अल्लाह बचाई छड मुके छड मुके छड मुके अब इन के छा थियो आ जेसी चंगो भलो न को बीमारी न तप न तो ये मथे सुतो मथे छत ते सुतो बस उथियो आदि वाणी यो चे तो इल्ले ते इल्ले इल्ले ते इल्ले समझो था सही कड़ो पियो तमाम सुठो मानू फकीर हुयो इते पंजो के मिल में मुलाजिम हुयो उते रात जो अकेलो सुतो अकेलो सुतो सुबह जो वनी दिसन तो ये ऊंधो थियो किरियो पियो से उन जी ज़बान बंद थी वई हथ पैर भी सुकी विया हलण घुमण का पो 5-6 साल बेचारो यको इन हाल में रहियो न ॻाल्हाए सघंदो न हली घुमी सघंदो ॻाल्हि समझो था अल्लाह सही शल पनाह में रखे इन दुश्मनन का रब शल पंजी पनाह में रखे मुझा दोस्तों तो ये एहतियाती तदबीरूं आहिनि जेके मदीने वारे साईं सेखारियो जेकॾहिं माण्हू इन्हनि ते अमल करे तो घणे नुक़सान खां बची सके थो भला जे नबवी तरीक़ो छॾियो थो तो लोड़ियूं तो वही था पिया समझो था हिकिड़े असाबी अचे चयो या रसूल अल्लाह हिकिड़े घर में रहंदासीं असांजो उधो घणो माल मिल्कियत घणी थी वई सही असांजा पंहिंजो घर जा भाती भी वधिया पुट पोटरा औलाद इन में बरकत पई सही वरी लॾो खणी अचे ॿिए घर में रहिया आहियूं हाणे असांजा माण्हू बि ॾींहों ॾींहुं मरंदा था वञनि माल में भी नुक़सान पवंदो थो वञे पियो मदीने वारे साईं फरमाए त ज़रूहा ज़मीमत छॾियो इन घर खे इन जे बुराई जे सबब इन घर खे छॾियो तो ये के घर भी मनहूस थींदा आहिनि जिन में जिन्नात जो असर हूंदो आहे हबीबन करीमन उनके हुकुम दिनो तो यो घर छड़े ॾियो उन असाबन छॾियो उन घर के छॾियो वरी फरत थी वई समझो था तो अकेला घर फिटल जायूं उजड़ल वेरान घर कब्रिस्तान फिटल कब्रूं या सही मुझा नापाक जायूं बदबूदार जायूं इनन जायुनि ते इनन जा मस्कन हुंदा आहिनि एहतियातन इनन पासे न वञे भला जे करे हरू भरू मजबूरी आ वञणो पवे थो त पो तव्हां के कड़ो चाढ़ियो पाण पंहिंजे मथां छा कंदो अॼु कड़ो बि तव्हांखे सेखारिया पाण ते कड़ो चाढ़ियो कड़ो चाढ़ींदो इंशाअल्लाह ताला जिथे वींदो जाडे पैर ताडे कहे समझो था टे भेरा आयतुल कुर्सी टे भेरा आयतुल कुर्सी पढ़ी ऐं पो हिया पंहिंजे चौधारी हिया फेराए छॾियो माना इहो तव्हां जे मथां हिफ़ाज़त जो कोट चढ़ी वियो
समझो था पंहिंजे चौधारी अल्लाह पाक जल्ल शानु जे कुरान जी हिफाजत जो कड़ो चढ़ी इंशाअल्लाह तव्हां के का शे नुकसान न पहुंचाईंदी। ऐं बी गाल तव्हां के मां हिकड़ी या अर्ज कंदुस त जे में जिन्न हुजे जिन्नात वारो जेको मरीज हुजे एहतियातन तव्हां उन के घणो दम करण फीणो करण न कंदा कयो। जेको आलिम हुजे को बुजुर्ग हुजे या को जानू हुजे उन वट वठी वञे। ये हल्को फुल्को जेको मथे में सूर पेट जो सूर है उन जे ला बेशक तव्हां पीणो रखो। पर एकड़ो मानू को के में शरीर जिन्न हुजे तो त पो उन के तव्हां घणी वठ वठा न कयो। छाजे करे जो ये शरीर है न बुछड़े मानू के जिए चइबो तीअं वरी वो वधीक बुराई ॾेखारींदो आहे। मौलवी साहब आयो ॾिठई त मस्जिद में पेशाब जो पियो मानू वेठो अरे हे नामुराद हे तो मस्जिद में पेशाब कयो चई चवां तो मूंखे हाणे वधीक न चयो न त अञा कंदो साईं चई हाणे पेशाब कयो थी हाणे छा कंदो चई चवां तो मूंखे छॾ चई नामुराद खुदा जे घर में तो पेशाब वरी गोॾ परते करे काकू ज़ुम कई न त अञा बुरो कंदो साईं चई हाणे पेशाब कई काकू ज़ुम कई हाणे छा कंदो वरी मुला जो ॻाल्हायोस खणंदे लप भरी मुला के भरी जेको बुरो आहे उन में बुराई थींदी समझो था उन में बुराई थींदी उनखे जीअं छेड़ पो तीअं उन मां वधीक बुराई पैदा थींदी। तंहिंजे करे जेकॾहिं को अहिड़ो आहे त पोइ उनखे तव्हां घणी छेड़छाड़ न कयो। कंहिं अहिड़ो आमिल हुजे या को आलिम हुजे को बुज़ुर्ग हुजे उन वटि ॾस ॾियो त बाबा फलाणे को वञी इलाज करा। समझो था बाक़ी तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि खे बि इहे ॻाल्हियूं सेखारियो त उन्हनि खे बि इन जिन्नात खां इन शरीर क़ौम खां उहे महफ़ूज़ रहनि उन जे बुराइयुनि ऐं शर खां महफ़ूज़ रहनि अल्लाह जे क़ुरान ऐं अल्लाह जे ज़िक्र जे ज़रिए। हिकिड़ो असहाबी सॻोरो हुयो हमाम में वियो उनखे शैतान उन जिन हिकिड़ो तीर हयो सीने में वो असहाबी शहीद थी वियो। वो इहा ॻाल्हि महबूबन करीमन ताईं आई साईं करीमन फरमायो त इनखे जिन तीर हणी शहीद कयो आहे। तव्हांखे मां कोन चवंदो आहियां त जॾहिं काकूसन में वञो त इहा दुआ पढ़ी वेंदा कयो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुसि वल ख़बाइस। समझो था इन तरह से जेकॾहिं इहे नबवी दुआऊं तव्हांखे यादि हूंदियूं पंहिंजे बच्चनि खे बि सेखारींदो त अल्लाह पाक जल्ल शानु इन्हनि जे शर खां तव्हांखे महफ़ूज़ फरमाई। चओ अल्लाह ऐं घरनि में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो इहे जिन नांग जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि। केड़ी सूरत में नांग जी सूरत। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आ त घर का बाहर नांग ॾिसो त हणी धक मारे छॾियोस पर घर में नांग ॾिसो त ये मारियोस न अवल उनके चओ टे भेरा त ए खुदा जा बाना असां जे घर के छॾे वञ न तू असां के नुकसान पहुचाए न असां तोखे नुकसान पहुचाए असां जो घर छॾे वञ ए खुदा जा बाना असां जो घर छॾे वञ न तू असां के नुकसान पहुचाए न असां तोखे नुकसान पहुचाए। ई टे भेरा चओस भला जेकॾहिं अञा बि ज़ाहिर नज़र अचे थो त पोइ हणी धक मारे वठोस। समझो था छो त इहे जिन कॾहिं कॾहिं इहे पंहिंजो नांग जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि या ॿिली जी सूरत में ईंदा आहिनि। तो ॾिठा हिते दिल्ली में हिकिड़ो आलिम सॻोरो हो सो नमाज जे लाइ वञे पियो मस्जिद शरीफ ॾे मस्जिद ॾे वञे पियो त वाट ते हिनखे नांग नज़र आयो। घर खां ॿाहिरि हो रस्ते सां आयो पे नांग नज़र आयो। आलिम सॻोरो लठ हथ में खणंदो ऐं लठ खणणु सुन्नत आहे महबूबन जी। वो लठ जो हथ में हुयसि त हुन नांग ॾिठई त उनखे हणी धक मारे विधई। वो को जिन हो आया जो जिन तो उन्हें मौलवी साहब के खंभे खणी विया ओ जेको संदन सरदार हुयो उन्हें वटि वञी पहुचायो।
उन सरदार वट पहुचायूं, चयोसीं न असांजे फलाणे साथी के हिन मुसलमान क़त्ल कयो। वो सरदार जेको अचे वेठो पंहिंजे तख्त ते, बाशरा दाढ़ी हुजेसि वो हिकिड़ो नूरानी चेहरे वारो, उन कुरान जी आयत पढ़ी किसास वारी, त खून जो बदलो खून, या आयत पढ़ी फैसलो ॾिनई त हिन असांजे साथी खे मारियो आहे, तंहिंजे करे हिन खे खून जे बदिले खून कयो। जेॾीमहिल ऐलान थियो हिन जो फैसलो ॿुधायो ने बादशाह, त हे बि आलिम हो न, हे बि आलिम हुयो, त हिन चयो बादशाह सलामत मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी। कहिड़ी? चई त हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन कुतिल फी गैर ज़ियही फदमुहु हदरुन, जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे त उन जो खून माफ़ आहे। पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे त उन जो खून माफ़ आहे। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर ते जिन आहे नांग आहे, नांग असांजा दुश्मन आहिनि, भला घर में हुजे हा त खणी न मारिया, असांजो अबीबन जो हुकुम, ॿाहिरि नज़र आयो मुंहुं मारे छॾियो त मांस। ऐं हुजूर जन फरमायो आहे त जंहिंमें तव्हां सूरत मटियल हुजे त उनखे मारे छॾियो, मारे छॾियो मांस। त उन जिन्ननि जे बादशाह उथी उन मौली साहब जी पेशानी के चुम्मी ॾेई चयो त सदक़त या अखी समेत मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का आका, ए मुंहिंजा भाउ तो सच चयो, मूं पाण इहे लफ़्ज़ मदीने वारे साईं खां ॿुधा हुया। वो सहाबी सगोरो हुयो, सहाबी हुयो, जे मूं इहे लफ़्ज़ पाण महबूबन करीमन खां ॿुधा हुया, तो सच चयो। चई हिनखे छॾियो, आलिम सगोरे खे जिथों खयो त उते पहुचाई चोसि। समझो था मुंहिंजा पिरी प्यारा, त इहे जेकॾहिं घरनि में नज़र अचनि त उन्हनि खे टे भेरा इतला कयो, भला जे ॿाहिरि नज़र अचनि त पोइ माण्हू उन्हनि खे क़त्ल करे छॾे, भले मारे छॾे। ऐं जेॾीमहिल तव्हांखे को खौफ़ या डपु महसूस थिए, केॾीमहिल तव्हां अहिड़ी जाइ ते ओपरी अणभुई जाइ ते विया आहियो जिते तव्हांखे कंहिं दिलि में दहशत ऐं खौफ़ महसूस थिए थो, इंसान जी फितरी तक़ाज़ा आहे त इंसान खे बाज़ औक़ात तबअन खौफ़ महसूस थींदो। हता कि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो उलुल अज़म रसूल, अल्लाह जो नबी, जेॾीमहिल जादूगरनि पंहिंजा इहे करतब ॾेखारिया, उन्हनि पंहिंजो रसियूं ऐं टोड़ा ईअं छॾिया त उहे नांग थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे आया। त अल्लाह पाक जल्ल शानहू फरमायसि त मूसा तूं डपु न कर, ऐं इहा पंहिंजी लठ अन अलक़ असाक, पंहिंजी लठ उछला, लठ जो उछलाईंदो आहे नांग थी पई। जेॾीमहिल नांग थी पई त फ़ख़ाफ़ ख़ीफ़तम मूसा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम के दिल में डप पैदा थियो त नांग पैदा थियो। अल्लाह जो नबी खां वधीक त ॿियो केरु कोन्हे न, समझो था। हालांकि कुरान नस बीठो आहे त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, अल्लाह जे बाननि ते न खौफ़ हूंदो आहे न डप हूंदो आहे, पर ही बशरी तकाजा, फितरत जी तकाजा है, इहा भी इंसानियत जो कमाल है, ये कमी नहीं, कजी नहीं, बल्कि यो भी इंसानियत जो कमाल है। छो तो उहे नबी वली अल्लाह जा रसूल उहे भी बशरी सिफत सां आहिनि, तो उन्हनि में बशरियत जी तकाजा जो कमाल इहो आहे त उन्हनि खे फितरी तौर ते खौफ़ महसूस थियो। फ़ख़ाफ़ ख़ीफ़तम मूसा फ़कुलना ला तख़फ़, असां चयोसि त ए मूसा डप न कर। समझो था त अहिड़े क़िस्म जी जॾहिं तव्हांखे ज़िंदगी में को अहिड़ो मौक़ो अचे, अहिड़ो को खौफ़ ख़तरो पैदा थिए त उन जे लाइ वरी ॾस तव्हांखे ॿियो थो ॾियां। समझो था जेॾीमहिल को अहिड़ो डपु ऐं दिलि में खौफ़ महसूस थिए न, ओॾी महिल तव्हां हीअं चओ त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे। छा इन मई रब्बी, बेशक मुंहिंजो रब मूंसां
बस इहो तसव्वुर दिल में पैदा कयो। वहुव माकुम ऐनमा कुंतुम, तव्हां जिते बि हुजो अल्लाह तव्हां सां वो तो हुआ ही गड्ढा, पर असांजी दिल मञे न, वो तो हुआ ही गड्ढा, वो हुआ ही गड्ढा, जिते भी आयूं अल्लाह असां सां गड्ढो आहे, पर असांजी दिल में इहो तसव्वुर कोन्हे। बस इहो तसव्वुर अची वञे, दुख गम दर्द परेशानियूं सभु लही। इहो उहो सबक थव जेको गारे सौर जे अंदर बिनी जहानन जे सरदार असांजे अखियुनि जे ठार, असांजे घर बचन जे मालिक मदीने वारे साईं सोने लजपाल नबी पंहिंजे यारे गार सोने सिद्दीक़ अकबर के सेखारियो। इहो सबक, इहो सबक हुयो। जेरी मल दुश्मन आया न ये गार जे मुंह ते, हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो या रसूल अल्लाह, जे हाणे पंहिंजे पेरनि खे ॾिसंदा न त बि असांखे ॾिसी वठंदा। एतिरो मथो ॻाल्हाइनि पिया था, अंदर ॿुधण में पियो अचे या रसूल अल्लाह दुश्मन अची विया, हथियारनि पवारनि सां गॾु लेस थी आया आहिनि, असीं हथे ख़ाली गार में अंदर वेठा आहियूं, दुश्मन मथो पहुची विया। तब बई ॻाल्हि हुई हज़रत सिद्दीक़ अकबर खे हिकु क़िस्म जी जो खौफ़ महसूस थियो। तो मदीने वाले साईं खबर थी छा फरमायुसि, या अबा बकर ला तहज़न इन्नल्लाह मअना। हाय खुदा जी इज्जत जो कसम, पूरे तसव्वुफ, पूरे सैर सलूक बातिन जो जेको बि सफ़र आहे न, उन्हें सभिनी जो मखण इहो हिकिड़ो जुमलो आहे। पूरे तसव्वुफ जो, पूरी फकीरी जो मां हासिल इन हिकिड़े जुमले में रखे। छा? इन्नल्लाह मअना, अल्लाह असां सां गॾु आहे। न चई सुभान अल्लाह। छा? तमाम चो अल्लाह। हाय हाय, बस इहो तसव्वुर अहिड़ी शइ अथव, तव्हांजी दिल जी दुनिया मटिजी वेंदी, तव्हांजा गम दुख उॾामी वेंदा, दिल खे तस्कीन मिली वेंदी, दिल जूं परेशानियूं लही वेंदियूं, गम अलम दूर थी वेंदा, दिल में इत्मीनान करार ऐं फरहत नसीब थी वेंदी। जे इहो मन मञे, ज़बान सां न, मन मञे, हाँ मन मञे, अंदर मञे त अल्लाह मूंसां गॾु आहे। जेॾी महिल मन मञी न इहा ॻाल्हि, सभु दुख दर्द लही वेंदा। ओ मुखा मुंहिंजो पिरी मौला नख से लख भेरानो कुरसे तरसे वो लख ओ प्रिया सुन क्यों थम पिनी असा दिल बेउनिया खेडनी सदनी वो असा दिल बेउनिया ओ प्रिया सुन क्यों थम पिनी असा दिल बेउनिया खेडनी सदनी वो असा दिल ओ कन पे जो पिरी तन पाद पुसे लख भेरा। दुनिया रुसी वने, दुनिया मुखालिफ थी वने, दुनिया खून जी प्यासी थी वने, परवाह नाहे। इहो ही सबक आहे जो सोने खलीलुर रहमान पे पुकारियो। जेॾी महिल सॼी दुनिया मुखालिफ थी वई, बाहि जो आड़ा साम्हूं भड़के पियो, ओॾी महिल छा पियो चवे त मुंहिंजो रब मूंसां गॾु। मूसा कलीमुल्लाह पियो चवे त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे।
ओ मुझा पेरी प्यारा जरी मल यूसुफ अलैहिस्सलाम के भाव उंदा है पिटल खूह में पिया उछलाइन त चवे पियो मुझो रब मूसा गड्डो जेडी मल हजरत इस्माइल ज़बीउल्लाह के कज़ा वारी छुरी गर्दन ते पई फिरे ओडी मल चवे पियो त मुझो रब मूसा मुझो मदीने वारो साईं लजपाल दिलदार नबी जरी मल खारे सौर में आयो तो फरमाए पियो मुझो रब मैदान बदर में हुजे या हुनैन जो मैदान हुजे मुझा दोस्तों दुश्मन जो घेरो हुजे या उहद जी सरजमीन हुजे दुश्मन चौधारी तीर अंदाज चौधारी घेरो करे वजन पर मदीने वारो मीर चवे तो मुझो रब मूसा गड्डो वलियन जो सबक इहो बरगुज़ीदे बानन जो दर्स इहो रब वट पहुतल बानन जो सबक इहो हर वली जी सीरत खोले ॾिसंदे त तोखे इहो ई सबक नज़र ईंदो त अल्लाह एक तू नरसी दिलदार दुनिया से रुसंदी रहे भल एक तू नरसी दिलदार दुनिया से रुसंदी रहे भल ओ जो जो रूह जुरेस्तो टुटड़ो ना करे इश्क जुरेस्तो गम लही गमटार दुनिया रुसे रुसदी रहे एक तू न रुसी दिलदार एक तू न रुसी दुनिया रुसे रुसदी रहे भल जरी मला मुश्किल वारी घड़ी में अची त इहो तसव्वुर कर त मुझो रब मूसा भला इन का अञा सोली गाल बि ॿुधायां जे इहो तसव्वुर न चई त पो घट में घट हीअं कर जो चओ त मूं पंहिंजो सिर पंहिंजे रब जे हवाले पंहिंजो पाण खे रब जे हवाले कर जेकर को तोखे का शे अमानत जे तू खाइंदे पर आई अमानत खाइंदे जेका शे रब जे हवाले थींदी आ मुझो करीम रब उन जी हिफाजत फरमाइंदो वने पे सफर ते दरवाजे ते बीच मुझा मौला मुझी घर वाली उम्मीद साए भरिया महीना है घर वाली उम्मीद साए ओ मुझा मालिक जेको पचड़ो पेट में आ वो तुझे अमान में तुझी हिफाजत में नहीं थो वना हले वो सफर में वक्त गुजरी वियो महीना गुजरी विया जरी मर मोटी आयो खबर पई त घर वाली वफात करे वई ॾाढो दुख थियो कब्र किथे आत्मा पंहिंजे घर वारी रफ़ीक हयात जी कब्र ते ख़त्मो ॾेई अचां कब्र ॾेखारियूंसि कब्र ते अचे कुल वेठो पड़े दुआऊं वेठो घुरे त ईअं हिन खे नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ कने पियो ॿार जे रोअण जो आवाज़ ॿुधी हेॾे निहारे होॾे निहारे ही आवाज़ किथों पियो अचे कब्रिस्तान आ ही ॿार जो आवाज़ किथों पियो अचे अञा जो कन आहे त उन कब्र में जा ॿार जो आवाज़ अची रहियो आहे रात थी कब्र खोली ॾिसां ते आवाज़ छा यो खोली त सुभान अल्लाह माई तम वफात करे वैया पर बचड़ो जिंदा सलामत कब्र कुशादी थी वैया बांबड़ा पाए हलंदो तो वते
छातियों खीर सा बई भरियल आहिनि माई मुर्दा पर छातियों खीर सा भरियल आहिनि बचड़ो बांबड़ा पाए अचे वो खीर जो चुस्कारूं ॾिए थो आखिर में गोड़ा अची आवाज आयो ओ मुंहिंजा जेका शे तो असांजे हिफाजत में ॾिनी हुई जेका असांजे अमानत में ॾिनी हुई सा अमानत मिले या न जेकॾहिं तूं घर वारी खे बि असांजे अमानत में ॾेई वञी आ त तेसी मौत न अचे सां जेसी तूं मोटी न अची आ पर तो पंहिंजे उन बचड़े खे असांजे अमानत में ॾिनो ॿुधाए त अमानत मिले या न मिले मुझे गम नहीं है इसका मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या इंसान भी अल्लाह जा जिन्न भी अल्लाह जा मखलूक सब अल्लाह जी जे अल्लाह राज़ी आ त वो जिन्न छा कंदो जे रब राज़ी आ त दुश्मन छा कंदो वेरी छा कंदो नांग छा कंदो भला छा कंदी अरे फकीर खूह में किरी पियो जे मुझा मौला ॾिसी तो खूह में पियो आ ॾिसई मथो अचे रस्सी लड़की आ हथ विधई रस्सी मथे खिसकण लगी जॾहिं महिल पहाड़ निकितो ॾिठई त मारी त वॾो अज़दहा डिघो नांग उन जो पुछ हेठ लड़कियो पियो नांग ॾिसी ॾिजी वियो आवाज़ आयो घबराए न असीं जीअं चाहियूं त दुश्मन जे हथों बि दोस्तन खे बचाईंदा आहियूं फकीर गार में अल्लाह जी इबादत में आ सख्त सर्दी दी रात सीउ लगुस डके पियो जी मुझा मौला अज सीउ मुखे मारे विझंदो ए मुझा रब करीम इन सर्दी जो को बचा मुझो कर तेरे न गुजरी का पोस्तीन वांगुर का गरम शे वेड़जी वियस गरम शे लगस सीउ लही वियो सुबह जो ॾिसे त का बला है जेका वकड़ चाढ़ियो इन जे जिस्म सां वेड़ी पई ॾिसी घबराई वियो आवाज़ आयो घबराए न मारींदड़ खां मारींदड़ जे ज़रिए सां तोखे बचायो नांग भी मारींदड़ सीउ भी मारींदड़ हिकड़े मारींदड़ खां ॿिए मारींदड़ जे ज़रिए असां तुंहिंजी हिफ़ाज़त कई आ जे रब राज़ी हुजे हां रब राज़ी हुजे त पोइ छा थो सम्झ हाय अल्लाह ओ मुझा प्यारा असी जेके ठोकरूं था खायूं पिया छो
दुनिया वारन के राजी करण जे पोयो लगा पिया वडेरो राजी थे, ऑफिसर राजी थे, बाबो राजी थे, चाचो राजी थे, नानो राजी थे, ऑफिसर राजी थे, न को उहे राजी था थियन, न को खुदा थो राजी थे। ओ मुजादा न खुदा ही मिला मिसाल सनम, न इधर के रहे न उधर के रहे, पर जेकर तू अल्लाह के राजी करी तो दुनिया वाला भी पारे राजी थी। गल समझो? हाँ गल समझ में आई? हाँ बस ये सबक याद कयो। अल्लाह ताला मुखे तवा सा सभिनी के अमल जी तौफीक नसीब। इंशाअल्लाह सुबह जो मजलिस थींदी, आखिरी दुआ सुबह जो थींदी, उन में भी शरीक थी ऐं आखिरी दुआ वठी पो वञो। ही मवाइज़े हसना जिल्द बियो मैदान में पहुंची वियो आहे। इन जी मिठाई सिर्फ 100 रुपया, सिर्फ 100 रुपया। इहो अगे हूंदो 200-250 रुपए में, हाणे हिन मजूब सखावत कई आहे। इहो सिर्फ 1 सौ में आहे। पढ़ो पाण पढ़ो, ॿियनि खे पढ़ी ॿुधायो। अल्लाह राज़ी। जिन है देव जिन खे सॾिबो आहे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा इहदिना फीमन हदैत व आफिना फीमन आफैत। आमीन। वतवल्लना फीमन तवल्लैत वबारिक लना अल्लाहुम्मा फीमा अअतैत वक़िना वस्रिफ अन्ना बिरहमतिका शर्र मा क़दैत इन्नका तक़दी बिलहक़्क़ि वला युक़दा अलैक फ़इन्नहु ला यइज़्ज़ु मन आदैत वला यज़िल्लु मन वालैत लकल हम्दु अला मा क़दैत वलकश शुक्रु अला मा अअतैत वलकश शुक्रु अला मा अअतैत। नस्तग़फिरुका अल्लाहुम्मा मिन जमीइल ज़ुनूबि वल ख़ताया व नतूबु इलैक। अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल ईमान वज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैनल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिकस सालिहीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिकल मुख़लिसीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिकल्लज़ीना ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल हुदा वत्तुक़ा वल अफ़ाफ़ वल ग़िना। अल्लाहुम्मा या रब्बल अरबाब या मुसब्बिबल अस्बाब या मुनज़्ज़िलल किताब। या अल्लाह असांजे हीणे हार ते रहम करम फरमा। या अल्लाह असांजे गुनाहन खे माफ़ फरमा। असांजा हथड़ा खाली न मोटा। मुझा मालिक करीम असांखे ज़मीन आसमान जे मुसीबतुन खां बचा। ए मुझा मौला शरीर शैतानन जे शर्र खां बचा। जिन्नात जे नुक़सानात खां बचा। ए मुझा मालिक करीम दुनिया आखिरत में असांजी तोखे पारता। ए मुझा मौला असां खां बाज जो बुरो न लाहिजा।
असां दा पंजो दस्ते करम न हटाए जाए जेड़ा की तेड़ा गरायूं गुनहगार निकम्मायूं नालायक पर तुझे महबूब जा उम्मती तो के वास्तो थी मदीने वाले मीर जो तो के वास्तो थी हुसैन जे नाने जो उन्हें लजपाल नबी दे सदके अजो सजा हथ खाली न मोटा ए मुझा मालिक करीम तो के तुझे उलूहियत जो वास्तो तो के तुझे रबूबियत जो वास्तो तो के तुझे अस्माउल हुस्ना जो वास्तो तो के तुझे सिफात उलिया जो वास्तो मुझा मालिक तो के तुझे इस्म आज़म जो वास्तो असंजा जड़ा हथड़ा खाली न मोटा ए मुझा मौला असी सब तुझे दर ते उम्मीदवार बणजी बीठायूं कर्ज वारन जा कर्ज लाए बीमारन के शिफा दे दर्द मंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातों माफ कर यकीन महफिल में विखूं भरे परे परे का पंधरा करे आया मुझा मौला उनके विख विख जो अजरता कर उन्हनि जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर ए मुझा मौला असांजे दिलनि जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमा ए मुझा मालिक मेहरबान बेरोजगारन के हलाल रोजगार दे जंजे रोजगार में तंगी है उनकी तंगी दूर फरमा ए मुझा मौला जेके बेघरन के कुशादा घर दे जालन जे ख्वाहिशमंदन के फरमा बरदार घर वारियों ता फरमा रे औलादन के साले औलाद ता फरमा असांजे औलादन के दीन जो आलिम बना असांजे बच्चन के कुरान जो हाफिज बना असांजे घरन के पंजे दीन से आबाद फरमा असांजे घरन मजा शरीर शैतानन ए जिन्नन के निकाली दे ए मुझा मालिक मेहरबान असी उम्मीदवार थी हथड़ा खणी तुझे दर ते मंगता बनजी आया हूं इन मंगतन जो झोलियों मुरादिम से भरे दे ये मुझा मालिक मेहरबान असांजे ऐबन के न ॾिस जाए असांजे ॾोहन गुनाहन के न ॾिस जाए ये मुझा मौला असां तोखां तुंहिंजी बाझ था पिनूं तोखां तुंहिंजो रहम था घुरूं ए मुझा मालिक मेहरबान इन महफिल में जेकी बहाज़िर आहिनि तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा जन बि दुआउनि जे लाइ चयो आहे तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा ए मुझा मालिक करीम जन फोन ते दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि जूं मुरादूं पूरियूं कर जन ते केस कूड़ा आहिनि उनजा केस फतह फरमा जन जे ते न्याणियुनि जा ॿार सुठा घर ऐं वर अता फरमा ए मुझा मौला हुजूर जी सारी उम्मत राजी थी मुझा मालिक असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफाजत फरमा ए मुझा मौला असांजे मथां हाकिम उहे आण जेके तुंहिंजे दीन जा ख़िदमत गुज़ार हुजनि ए मुझा मौला ए मुझा रब करीम असांखे दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचा असांखे आखिरत जे रुसवाइन खां बचाए जाए ए मुझा मौला असांखे हिक जेडन में शर्मसार थियण खां बचाए जाए असां त पनाह जो पर्दो न लाहे जाए
दुनिया आखिरत में असांजा ढक ढक जाए। ए मुझा मौला तोखे तुझे महबूब जो वास्तो था विझूं, तोरी ॿियो कंहिंजे दर ते वञूं। तू असांजो रब ही, असां तुंहिंजा बाना आहियूं। ए मुंहिंजा मौला असांजे हाल ते रहम करम फरमा, असांजे दिलनि जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमा। हुजूर जी सारी उम्मत राज़ी थी, बीमारन के शिफा दे। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। एक बेरो फातिहा पढ़ो साहिब मज़ार जे। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहदिनस सिरातल मुस्तकीम।